गुलाब लगारी जी सियासी समाजी शख्सियत अकील अहमद सिरेवाल पारां ॻोठाजी अलाह ॾिनो सिरेवाल में गुलाब लगारी प्रेस क्लब जी साल 2023 लाइ चूंडियल उहिदेदारनि सरपरस्त आला अब्दुल गफ़ार लगारी, सदर फ़कीर अमीन माशूक लगारी, मोहम्मद इब्राहिम लगारी, अली नवाज़ दल, फ़कीर अली नवाज़ नांगो, मोहम्मद मिठल ऐं ॿियनि जी मान में मांझांदो ॾिनो वियो। उन मौक़े ते हक नवाज़ सिरेवाल, जमशेद अहमद खान सिरेवाल, शाहनवाज़ अली, नवाज़ अहमदानी, सुलेमान चांडियो ऐं ॿिया मौजूद हुआ। जॾहिं त मेज़बाननि अकील अहमद सिरेवाल ऐं मोहम्मद नवाज़ सिरेवाल पारां सभिनी उहिदेदारनि खे सिंध जी सूखड़ी अजरक जा तोहफ़ा पेश कया विया ऐं मुबारकबाद ॾींदे चयो वियो त गुलाब लगारी प्रेस क्लब जे सहाफ़िन हमेशह तरजीही बुनियादनि ते इलाइक़े जे बुनियादी मसइलनि तोड़े जाइज़ अवामी मुतालबनि जी मञता लाइ उथंदड़ आवाज़नि खे उजागर करे आला ऐवाननि ताईं पहुचाइण में पाण मल्हायो आहे, जंहिं ते खेनि जस ॾिजे थी। असां उमीद था कयूं त आईंदा बि इन ई अवामी ख़िदमतुनि जे जज़्बे तहत पंहिंजूं ज़िम्मेवारियूं निभाईंदा रहंदा। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।